वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। साईं तो हिन वक़्तु असांखे छोकिरा आया आहिनि, कहिड़े मसइले जे करे ॿुधायो न। मूं धनी बश खे शाह मुराद ॾांहुं मोकिलियो हो त हुनखे वठी अच ऐं रिश्ते तां न फिरे, पर हू मुंहिंजे सॾ ते कोन आयो। हाणे अॻिते जे लाइ तव्हीं मूं ते का बि मयार न रखिजो। सरकार, छा तव्हां चाचे शाह मुराद खिलाफ़? ऐं पंहिंजी इज़त जी ख़ातिर, वक़ार जी ख़ातिर हर हद खां गुज़री सघां थो। उहा मुंहिंजे पुट जी मंग आहे ऐं कंहिं बि सूरत में हुनजी शादी एसपी सां थियण न ॾींदुसि। चांडोकी जेकॾहिं शहरोज़ ख़ान जी न थी त पोइ कंहिंजी बि कान थी सघंदी। सरकार रहम सरकार, असां तव्हांजा बच्चा आहियूं। चाचो शाह मुराद को गैर कोन्हे, उहो तव्हांजो पंहिंजो आहे। असां तव्हांजे दर जा गुलाम आहियूं, असां तव्हांजे दर जा गुलाम आहियूं। गामो, इहे न जेके चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि खे वञी चओ त शाह मुराद सां वञी ॻाल्हियूं कनि ऐं उनखां ॻाल्हियुनि खां पोइ मूं वटि अचनि। छा सम्झई? मासात अम्मा जे मरण खां पोइ दिलि ई नथी चए ॻोठ वञण ते। अम्मा मरी सुञ करे वई। ओ मुंहिंजा चरिया पागल मासात, पराए घर में माण्हू केसि ताईं रही सघे थो? तो हिक न हिक ॾींहुं त पंहिंजे घर वेंदे न। छो मुंहिंजे हिते रहण ते ख़ुशि न आई जबानो? मां त न ख़ुशि आहियां न रंज आहियां। वेठो हुजी त सदा वेठो हुज। मां तोखे न वञण लाइ चवंदसि न रहण लाइ चवंदसि। वॾी का ज़ालिम आही मासात। सारंग, मूं तोखे केतिरा भेरा झलियो आहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर, जंहिंजे करे सुभाणे मसलो पैदा थी वञे। मासात मिठी ज़ात, मूंखे तुंहिंजी ख़ुशी ऐं कावड़ जी परवाह आहे, बाक़ी मां कंहिंखां कोन थो डिॼायां। पर मूंखे पंहिंजे बाबे ऐं पंहिंजे भाइरनि जी इज़त जी परवाह आहे ऐं मां उन्हनि खां डिॼां थी। मां बि त उन्हनि जी वॾी इज़त कंदो आहियां मासात। मां इहो नथो चाहियां की मुंहिंजे मासात वारनि जी इज़त ते को हथ खणे। हा त पोइ पंहिंजे जज़्बनि खे न पंहिंजे दिलि में ई दफ़न करे छॾ। ईअं न थिए जो मां मजबूर थी अदा जन सां तुंहिंजी शिकायत कयां। ही तूं छा थी चई मासात? उहो ई जेको तो ॿुधो। मां कंहिं बि इश्क विश्क जी ॻाल्हियुनि में न ईंदी आहियां। ज़हर लॻंदियूं आहिनि मूंखे इहे सभु ॻाल्हियूं। तूं हद औरांगण जी कोशिश न कर मासात। ही मुंहिंजो ज़ाती मसलो आहे। काश मूंखे पसंदि आहे न आहे तोखे ॿुधाइण जी पाबंद न आहियां। हा, छो कावड़ी आहीं? कहिड़ी ॻाल्हि सां चिर लॻी सही? सरग तूं ई खणी ॿुधाए बाबा, त मसइलो छा आहे? कहिड़ी ॻाल्हि तां बानो खे चिड़ लॻी आहे? माजरा छा आहे बाबा? यार सालिया, ज़ीनत मूंखे कसम ॾिनो आहे त कॾहिं बि खान बहादुर जो साथ न ॾींदी। जेकॾहिं ज़ीनत तोखे इहो कसम न ॾे त छा सोडा तूं नाहक जो साथ ॾींदो? यार मूं त हीअं ॻाल्हि कई, पर जेकॾहिं खान बहादुर ॻोठ वारनि सां वेर रखंदो त छा हुनखे असां छॾे ॾींदासीं? यार सोडा, हीअ जेका अजाई न आहे न, इहा ॾिस इंसान खे केॾो न ख़ौफ़ज़दा करे छॾींदी आहे। ऐं तूं ॾिसजांइ वेही थी इन छोकिरीअ जी सन जे मथां केॾी खूनरेज़ी थी थिए। यार जेकॾहिं हिन मसइले ते एसपी ज़र अलीअ जी बदिली थी वञे त पोइ? इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? पर खान बहादुर जी टेक ते वरी ॻोठ जी वापसि निकिरंदो, इहो को मसइलो आहे? यार मां त चवां थो त चाचे शाह मुराद वारा ही ॻोठ छॾे हलिया वञनि। हुननि जो आख़िरी सहारो हुननि जो पुटु मल्हार हुयो। हाणे उहो ई न ई रहियो त उहे कंहिंजी आसरे रहंदा। हाणे त खान बहादुर बि हुनजो दुश्मन थी बीठो आहे। हाणे तूं ई ॿुधाए त हुनजो साथ केरु ॾींदो? यार सोडा, मां त आहियां मल्हार जे खून जो मयारी। तो सिर वञे त भली वञे। मां त चाचे शाह मुराद वारनि सां हर हाल में निभाईंदुसि। यार सालिया, मां बि चाचे शाह मुराद जे हक़ में बंदूक खणण जे लाइ तयारु आहियां, पर सालिया अॻियां वॾेरा बि ज़ालिम आहिनि, ॾिंगा आहिनि हू बि। सही थो चई सोडा, पर यार मां त अॼुकल्ह दी बानू जे करे ॾाढो परेशान आहियां। घर में सुलमाधान मथो पियो आहे कि घड़ीअ जो सुख न आहे।
सो फिलहाल इन करे मां सभिनी मसइलनि खां थोरो पासीरो। हाँ ख़बर आहे मूंखे, पर साले तोखे जो चयुमि त मुर्शिदनि वञ जाए तावीज़नि जे लाइ, ओॾे वए। ॿी हिकिड़ी सलाह ॾियाई साले, ॾे। तूं पंहिंजी भेण जी शादी कराए छॾ। कारी कोट में कैद जे दौरान मूं छा न सोचियो हो त सरदार बिचार खान जो ॼण बच्चो रोले छॾींदुसि, छो त मुंहिंजो नालो आहे चिंबड़। चिंबड़ चराह चराह चाबोई हिकु लाला माल खलास। पर उतां आज़ादीअ खां पोइ ही घरेलू मसइला ॿियो कुझु बि सोचण जी मोहलत ई कोन था ॾियनि। ख़ासि तौर ते बानूअ जे मसइले मथो ई चकराए छॾियो आहे। छा कयां, कीअं कयां? इन्हनि वीचार वारनि खां पंहिंजनि इन्हनि ज़ुल्मनि जो कीअं पलात कयां, मथो ई चकराइजी वियो आहे। अम्मा चंड के ॾिसी विछड़ल छो यादि ईंदा आहिनि? राणी धीअ, हाणे ख़तमु करी इहो सोग। ॾिस त सही कहिड़ी पंहिंजी हालति खणी कई अथई। कुझु त पंहिंजी सिहत जो बि सोच। अम्मा मूं तव्हां खां छा पुछियो ऐं तव्हां छा जवाबु ॾिनो? मां तुंहिंजे पीउ खे चई छॾियो आहे त तुंहिंजी शादी कराए। ज़िंदगीअ ते को भरवसो न आहे पुटु। मरण खां अॻु तुंहिंजी शादी त ॾिसां, तुंहिंजो घर आबाद थींदे ॾिसां, तुंहिंजो रिश्तो बि मूं ॾिठो आहे। हाणे तूं को नखरो न कजांइ। ख़ुदा जे वास्ते अम्मा, हींअर मुंहिंजी ज़हनी हालत छा आहे ऐं पोइ बि तव्हां इहे ॻाल्हियूं करण खां नथा मुड़ो। मूमल वालिदिन खे जवान औलाद जे मुस्तक़बिल जो उल्को जीअण नाहे ॾींदो। हाँ, पर मूंखे थोरो वक़्तु ॾियो। अञा ताईं मल्हार जे ग़म मां आज़ादु न आहियां थी। ऐं अम्मा तव्हां मुंहिंजी शादी जा ख़्वाब ॾिसणु शुरू कया। गुज़रियल वक़्त ते केतिरो रोई सघिजे थो धीअ। जीअर इंसान खे हालतुनि सां विढ़णो पए थो, पाण खे संभालणो पए थो। हा त मां छा पंहिंजे पाण खे नाहे संभालियो अम्मा? जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते का ॿी छोकिरी हुजे हा त छा उहा ई सदमो बर्दाश्त करे सघे हा? थोड़ी देर पहिरियां मूमल आई हुई, उन बि असांखे इहो ई चयो त असांखे फौरी तौर ॻोठु छॾणु घुरिजे। ॻोठ वारा असांजे लाइ फ़िक्रमंद ऐं परेशान आहिनि। चांडुकी मूं बि इहा ई सलाह ॾियण पई चाही। पोइ सोचुमि त चाचो शाह मुराद चिड़ी न पए। पर ज़रली ख़ान बहादुर जे डप खां पंहिंजो घरगार छॾे भॼणु तोखे सही थो लॻे? चङी हिकमत अमली मुताबिक़ कॾहिं कॾहिं ॿ क़दम पुठिते हटी जीअं दुश्मन ते भरपूर वार करे सघिजे। असांजी मोहब्बत कहिड़े फ़सादनि जे वर चढ़ी वई आहे। ख़ुदा जी का मार पाए ख़ान बहादुर मथां। उन जे करे असां मोहब्बत बदर जंगी हिकमत अमलिन खे डिस्कस करण ते मजबूर आहियूं। वक़्त जी इहा केॾी सितम ज़रीफ़ी आहे। तूं बिल्कुलु सही पई चई। ख़ान बहादुर त असांजी गुफ़्तगू जा मौज़ू ई खारे छॾिया आहे। बाबा साईं ॾींघो माण्हू आहे, उनखे ज़िद त लाइ मुश्किल आहे। मूं बि इहो ई सोचियो त हरूभरू जी तकरार मां जान आजी करण लाइ ॻोठु छॾे ॾिजे। चंडुटे मां सुभाणे तव्हांजे घर जी चाचा साईं खे क़ाइल करण जी कोशिशि कंदुसि। तव्हां शहर में शिफ्ट थी वेंदा त मां बि टेंशन खां फिरी पंहिंजी आराम सां ड्यूटी करे सघां थो। हा न यार, मां तंग अची वई आहियां ॻोठ जी हिकु तरह जी लाइफ मां। रोज़ हिकु जहिड़ा ॾींहुं उभरनि ऐं लहनि था।
हिते कुछ भी नओ ॾिसण लाइ न आहे। हाँ, रोज नयूं परेशानियूं ॾिसण लाइ मिलनि थियूं। घबराए न तोखे अञा घणो कुझु ॾिसणो आहे। चरी चाचा सावण, ओ चाचा सावण, चाचा सावण, ओ चाचा सावण। हाय हाय अलाए निंड जो गोरियूं खाई सुता आहिनि अलाए जेका एॾा खड़का पिया थियनि दर पिया भॼनि। ऐं उथी खड़को ॿुधी कोन थो छा? अरे छा थियो आहे अञा अख सां मस लॻी आहे। कची निंड मां खणी उथारियो अथई। अलाह जो कसम कोन सुधरंदी। दिलि त चए थी त ईअं धकु हणी मथो चिथियां। सवेरे खां दर पियो खड़के दिलि ते चए थी मथो चए उथी अलाए के मई दर पियो खड़के। हा ॾिसां थोरो साह त खण ॾे। पटको त पाइण ॾे, पटको ई कोन थी पाइण ॾे। ॻाल्हि त ॿुध, इन छोरे गामो में छो न पियो उथारे त उहो ॾिसी अचे हा त दर ते केरु आहे। एॾियूं रड़ियूं कयूं अथमि, इन ज़रूरु ॿुधो हूंदो, पर छप हणी मुंहिंजो भाॻो पियो आहे, इहो बि नथो थिए। हाणे वञ बि तकिड़ो वञ, ॾिस केरु आहे दर ते, दर था भञनि। अलाह ख़ैर करे। मूंखे लॻे थो त इन छोरी बानूअ खे वरी गैबात जो असरु थियो आहे, न त हिन महिल वरी मुंहिंजा कहिड़ा महिमान ईंदा। चङो हाणे तूं वञ। ज़ीनत, ओ ज़ीनत, ओ छोरी तूं जागी पई? छा आहे? छा ते खणी रड़ियूं कयूं अथई? छा आहे भला? सॾु करे निंड फिटाई छॾी थी, वरी पुछंदी जागी थी? छोरी आस्ते ॻाल्हाए। जेॾी मुंहिंजो बिरल फिरियो न, इहा ज़बान कटे हथ में ॾेई छॾींदी सही। फज़ीलत सां ॻाल्हाइण कोन थो अचे। माण्हू आस्ते ॻाल्हाईंदो आहे, अदब सां जवाबु ॾींदो आहे। माई, मां को तुंहिंजी ॾाई न आहियां जो तुंहिंजी इज़त करणु मूं ते फ़र्ज़ु आहे। कड़ो ॻाल्हाईंदीअ न, कड़ो जवाबु ॾींदीसांइ। जेकॾहिं मिठो ॻाल्हाईंदीअ न त मिठी मोट मिलंदी। ॿुॾी मरी तूं त। वॾे नंढे जो को अदब हया हूंदो आहे, को शर्म बि हूंदो आहे। तो में त शर्म जो ज़रो बि कोन्हे। वॾे नंढे जो हया? वॾो माण्हू उमिरि सां नाहे थींदो। वॾो माण्हू इख़लाक़ सां थींदो आहे ऐं अदब सां थींदो आहे। वॾी ॻाल्हि आहे साईं। इख़लाक़ जूं भरियूं तो में पयूं आहिनि। सुती माणे इख़लाक़ जी ॾिनी हुई, इख़लाक़ अथसि। अम्मा, ओ मुंहिंजी धूतीअ मां बसि बा अधु राति जो छो रेडियो खोलियो अथई? निंड ई हराम करे छॾी अथई। अरे तूं त बसि कर, न त सोने खे चई तोखे मराए तुंहिंजो लाश केलनि जे बाग में पुराए छॾींदमि। डपु बि कोन थींदई ऐं कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी त गामू वियो केॾां। अम्मा, ॿुधी वई न? ये वरी मूंखे सोटे जे हथां मारण जूं धमकियूं बि ॾे। मुंहिंजी ॻाल्हि खे ख़ाली धमकी न सम्झाए। जेकॾहिं तूं पंहिंजी हरकतनि खां बाज़ न आहे न, त इहा धमकी सच थींदे देरि न लॻंदी। बस कर, बस कर हाणे। छोरा ने भागा तूं बि आ खड़ी टर लाती अथई। मट करे वे नाती है कर। तूं वञ, ॾिस दर ते केरु आहे, केरु हिनखे वठण आयो अथसि। जेको जहिड़ो ई जहिड़ो थो पए। बस ठहियो हाणे, तूं बि बस कर हाणे, धमकियूं न ॾे। न ॿा कुता खाईंदा। चङी तरीक़े सां सम्झाए छॾ, न त मां त तव्हां मां एॾी बेज़ार थी वई आहियां न जो सोडे खे रुगो हिकिड़ो इशारो करण जी देरि आहे, पोइ तव्हां सम्झी था सघो। वॾी धमकी ॾेई वई। हाणे सही सोढो ईंदो, असांजो खून कंदो। अबा तयार थी, सोढो ईंदो। जे अॼु ॾींहं ताईं मख बि कान मारी आहे सो असांखे मारे दाड़ी। हलड़ी हल, सुञाणू तोखे भई तुंहिंजे सोढे खे बि सोढे ते थी कुॾे। अम्मा, इज़त सां रिली ढके सुम्ही बसि। सोढो बंदूक खणी अथई। मां त सुम्हाए त तुंहिंजो भला इज़राइल लाइ पोयां लाइ। अरे हल चुप कर, अखे त सही सोढो पर इहो पिण यको हलियो गुम थी वियो आहे। चाचा सावण सच पुछी न त हाणे अदी बानू जी इहा हालत मूंखां ॾिठी कोन थी थिए। नथो ॾिसी सघां मां पंहिंजी भेण खे इन हालत में। बाबा तूं थोरो वक़्तु तरस, बानू सामत में अची वेंदी ऐं तूं वञी कंहिं डॉक्टर खे बि ॾेखारेसि, छो त ग़ैबात घणो वक़्तु रहण सां जेका हिसाबियूं बीमारियूं बि शुरू थी वेंदियूं आहिनि। चाचा तूं ई खणी कहे।
सुठे डॉक्टर या आमिल जो ॾस ॾे। मूंखे त कोई सुझे ई नथो। सच पुछी त दिमाग़ी कमु नथो करे त छा कयां छा न कयां। धीअ कलमो पढ़, कलमो पढ़, कलमो पढ़ धीअ, कलमो पढ़। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सालिया ये छोकरी भी हाणे होश में अची वई आहे ऐं मूंखे हाणे घर बीड़ो करे अचो। वाह मूंखे बि निंड घटि राति आई आहे ऐं मुंहिंजी दीद बि राति जो घटि पवंदी आहे। तंहिंजे करे मूंखे घर बीड़ो करे आ। शाबाश। हाँ चाचा, ॿार मोटरसाइकिल बीठी आहे मुंहिंजी। अचो अचो त मां तव्हांखे छॾे अचां। बिस्मिल्लाह बाबा। हली अलाह कदो न्याणीअ खे सफ़ा मिली हुई। अथली अचो। अदा सोना मूंखे माफ़ कर। अॼु खां पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे। इहा ज़ीनत मुंहिंजी सॻी भेण आहे। यार ॾींदसि वॾे भाउ करे। ओ अम्मा, ओ भेण ज़ीनत अॼु तूं बचा मूंखे। तुंहिंजी ज़बान ते मूंखे को बि भरोसो न आहे। इन जे करे तोखे बख़्श न कंदुमि। तो त सोढे जी दहशत दरिया जे रुख में छॾी दिया है। अरे तू तो मुझे आलो कच्चे भितर वांगुरु आहीं। मां टोड़ींदो साईं न त ज़री ज़री असां न मिलंदे। छो तो मारी मुझे पुट के? अरे मुझे पुट के मारे छॾिस मुझे पुट के। अरे अरे आऊं त किथे जीव कान रहंदस। छॾ आऊं जोती छॾ मुझे पुट के। न मारीस छॾियोस मुझे पुट के न मारियो। ना मारियोस। अरे रन छा थियो थी? अध रात जो चाहूं कूकू शुरू करे ॾिनी थी। छा जो मातम थी करे? अच्छा को बाबाई तो ख्वाब पे ॾिठो मुझे पुट के मारन पिया। मारिस पिया मुझे पुट के। ख्वाब? कहिड़ो ख्वाब? ये तू कुड़की छो थी? तुम्हारी धी निभागी चोरी आहे न। उन सुमण मन मूंखे धमकी ॾिनी हुई त ॾिस जाए हाँ तुंहिंजे पुट खे सोढे जता माराईंदसि। तो माराइस पई। सोढो मारे पियो मुंहिंजे पुट खे। ऐं ॾिसां पई कहिड़ी निभागी मां या किन सां ॾिसांसि पई त मुंहिंजे पुट खे मारे पियो इहो सोढो। हा मुंहिंजा अम्मा कहिड़े निभागे घर में आयसि पंहिंजे पुट जी दुश्मन थी पैसे। तव्हां मूंखे सॾु कयो बाबा साईं। सप्ता ई वठो। बाबा साईं हुनजो छा कयां? पुट तोखे त ख़बर आहे हर शइ जी मश्क लाज़मी आहे। न त माण्हू खां उहो हुनर विसरी वेंदो आहे। को डॉक्टर प्रैक्टिस छॾे ॾिए त छा हुन खां उहो इलाजु करणु विसरी न वेंदो? या को बि कमु माण्हू छॾे ॾिए त उहो विसरी वेंदो आहे। समझी वियसि बाबा साईं। तव्हां चाहियो था त आउं निशानो पको करण जी प्रैक्टिस कयां। मां चाहियां थो तूं पढ़ाई खां अलावा बि
हथियारनि में महारत हासिल कर त जीअं तोखां को वॾो निशानेबाज़ खटे न सघे। तव्हां जहिड़ो वालिद हर न्याणी जो हुजे। बाबा साईं इहा मुंहिंजी दुआ आहे। धीउ खे क़ाबिल बनाइण ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारणु, ज़िंदगी जे मुश्किल वक़्त सां मुक़ाबिलो करण जो फ़न सेखारणु हर वालिद जो फ़र्ज़ु आहे। पर काश असांजा वालिदेन इहा ॻाल्हि सम्झी सघनि। बाबा साईं असां वटि वरी माइट चवंदा आहिनि त धीउ परायो धण आहे। जेका क़ौम पंहिंजे नियाणियुनि जी इज़त नथी करे उहा तरक़ी बि न करे सघंदी थी। बहरहाल तूं निशानो वठि, ॾिसां मुंहिंजी धीउ केतिरी क़ाबिल आहे। मूंखे त यकीन ई न पियो अचे त ज़िले जो आला अमलदार हाज़िरी भरण जे लाइ मुंहिंजे दर ते हाज़िर थियो आहे। रस्सी सड़ी वई पर वकड़ न वियो। हेॾो पुछड़ो थियण खां पोइ बि चओ था त मां तव्हांजे दर जी हाज़िरी भरण आयो आहियां। हा त पोइ कहिड़े मक़सद लाइ आया आहियो एसपी साहब? पंहिंजो मुद्दा बयान करियो। हितां गुज़रिस पियो सोचुम त तव्हां सां मिलंदो वञा। तव्हां त मुंहिंजी वासर कराए आहियो न। रवानगी जो ऑर्डर अची वञे ऐं मां हलियो वञा पोइ तव्हां सां मुलाक़ात न थी सघे। हा इहो तव्हां सुठो कयो। सम्झो त हिकु पुलिस अमलदार बल्कि हद जे आला अमलदार तौर तव्हांजी मूं सां आख़िरी मुलाक़ात आहे। ॾिसी था वठूं तव्हांजा हथ केतिरा ढिघा आहिनि। हा आऊं मञां थो त ढिघा हथ कानून जा ई थींदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं कानून जा ये ढिघा हथ मूं जहिड़ो को सरखियो कटे चीरे दफ़ा दफ़ा करे उछलाए छॾींदो आहे। शेरोज़ ख़ान जी मूं ॾाढी ख़िदमत कई ऐं हा तव्हांजे प्यारे सूबेदार बचल खां बि ॾाढी ख़िदमत कराई। जीअं सुभाणे कोई ईअं न चए त फेरोज़ अली ख़ान साहब जे पुट जी ख़िदमत SSP ज़र अली न कई। हा मूंखे सॼी ख़बर आहे, पर आऊं बि को बेक़दरो माण्हू न आहियां। तोखे तुंहिंजी इन चाकरीअ जो सुहिणो फल ॾींदुसि, छा सम्झई? मूंखे बि इंतज़ार रहंदो सरदार साहब त ख़ान बहादुर ख़ान साहब केतिरो ताक़तवर आहे इहो मां बि ॾिसां। बहरहाल छॾियो हिन ॻाल्हि खे। तव्हां वेहो त सही। मुंहिंजे तॾे ते तव्हां पहिरियों भेरो आया आहियो। तव्हांजी चाकरी करण खां सवाइ आऊं तव्हांखे वञणु कोन ॾींदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी ख़ान बहादुर साहब। मूं पंहिंजी मंगेतर सां वाइदो कयो आहे त नाश्तो मां उन सां गॾु कंदुसि। हिन लाइ वरी ॿिए कंहिं भेरे
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।